ज़िले में उदनल बदामिनी ऐं डॉक्टर सुंदरलाल बालानी खे भते जी पर्ची मिलण ख़िलाफ़ पीएमए डॉक्टर एसोसिएशन तरफ़ां कंदकोट प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी डॉक्टर खलील अनवर बाचकाणी, जनरल सेक्रेटरी पीएमए डॉक्टर मेहरचंद, चेयरमैन पीएम मंसूर अहमद मक्सी, ख़ालिद भुट्टो, डॉक्टर वकार अहमद, डॉक्टर शशपाल कुमार, डॉक्टर जयराम दास, नज़ीर अहमद अवान, मंसूर अहमद मक्सी कई। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त उहो रॉकेट कंहिं जंग में इस्तेमाल लाइ न मोकिलियो वियो, पर अक़िलती बिरादरी जे नाले वारी डॉक्टर सुंदरलाल बालानी खे भत्तो वसूल करण लाइ मोकिलियो वियो। भत्तो वठण लाइ रॉकेट लॉन्चर मोकिलण वारे वाक़िए जी मज़म्मत कजे थी, उहो इंतिहाई अफ़सोस जोॻो अमल आहे। हिकु पेशेवर डॉक्टर सुंदरलाल बालानी खे भत्ते लाइ रॉकेट लॉन्चर मोकिलियो वियो। सिंध में अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राब थी चुकी आहे। अहिड़नि वाक़िअनि ते सिंध हुकूमत ऐं लाॻापियल इदारनि ख़ामोश वेठा आहिनि। आम माण्हुनि सां गॾु अक़िलती बिरादरी सां बि ज़ुल्म ॾाढ जबरी थी रही आहे। सिंध सरकार अमन अमान बहाल करण में नाकाम थी वई आहे। ज़िले में ॾुआरियुनि जो राॼ क़ाइम भत्ताखोरी माफ़िया हाणे घरनि में ऐं कारोबारी मर्कज़ ऐं अस्पतालुनि में रॉकेट लॉन्चर सां गॾु भत्ते जूं पर्चियूं मोकिलियूं वञनि थियूं। अहिड़नि अमल सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। खपे खपे अमन खपे 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 अमन खपे कश्मीर जो मन अमान बहाल कयो कश्मीर जो मन अमान बहाल कयो बचायो बचायो मसीहा बचायो कश्मीर जो मन अमान बहाल कयो कश्मीर जो मन अमान बहाल कयो तहफ़्फ़ुज़ ॾियो तहफ़्फ़ुज़ ॾियो ता ख़बर आहे कंदकोट में भत्ताखोरी राज आहे। हे हद सां हिननि असां कंदकोट वारनि ऐं ज़िले कश्मीर वारनि खे मड़ियो आहे। हिन में ख़ासि करे जेके असांजा सुठा इदारा डॉक्टर हिकिड़ो मसीहा पेशो आहे, उनखे भॼाइण जे करे हिननि हिकिड़ो रॉकेट, इहो भला केरु खणी आयो, हिन जे अॻियां इहो कंहिं हंधि कंदकोट में चिठियूं केरु पहुचाए थो, कंदकोट खां भत्तो केरु थो ॻोल्हे, तव्हां ख़बर आहे, इहे इदारे वारनि खे ख़बर आहे, पुलिस खे ख़बर आहे। असां इहो तव्हांखे तव्हांजे तसलसल सां इहो ॿुधाइण था चाहियूं, कंदकोट जो हालात ख़राब करणु चाहिनि था। कंदकोट में पुरमन शहरी ऐं कंदकोट खे ख़ासि करे दीवान बिरादरियुनि खे भॼाइण जी कोशिश में कंदा पिया आहिनि। ऐं असांजा जेके इदारा आहिनि, असां उन्हनि खे इहो अपील कयूं था त कंदकोट जो अमन बचायो, छो जो कंदकोट में अमन न रहंदो, हिते कोई बि, मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां, हिते कारोबार जेको बि अलाह जा असां ते हिकिड़ा वॾा अहसान आहिनि। असांजो वॾो सुठो शहर आहे, अमन वारो शहर आहे, हिन खे उजोड़े छॾियो, हिन ते थोरो राम कयो।